सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद में महफिल मिलाद की शानदार तकरीब। रिपोर्ट मंसूर कालरो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद के डे सेंटर में 13 सितंबर से जश्न विलादत बासादत रसूल करीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में रवायती अज़ीम व आलिशान मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तकरीब थी। इन तकरीब की शुरुआत कलाम पाक सां कई वई। प्रोफेसर अब्दुर्रहमान सियाल वणंदड़ अंदाज़ सां तिलावत फरमाई। महिमाननि खे गुलनि जा हार मिस्टर मोहम्मद इकबाल मेमण पाराए ऐं डॉक्टर निसार मेमण लुंगियूं पारायूं। जनरल सेक्रेटरी नज़ाकत अली फादरानी शरीक महिमाननि खे भली कार कंदे एसोसिएशन की कारकर्दगी ते रोशनी विधी। इन बाद इंजीनियर ख़ालिद मेमण, अदील सुल्ताना सोरठ, मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी भायर नात मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी सुरीली ख़ूबसूरत अंदाज़ सां पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। हिन मौक़े ते मशहूर शाइर आशिक़ हालाई जिन पैगम्बर इस्लाम की शान में न को शायरी वसीले नज़राना अक़ीदत जा गुल पेश कया। जंहिं बाद डॉक्टर हाफ़िज़ मोहम्मद मुरीद सिकंदरी पंहिंजे ख़िताब में रहमतुल आलमीन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आला शान में संदसि इख़लाक़, ईमानदारी, इस्लाम की तबलीग, बुराइन जे ख़ात्मे ऐं भाईचारे ते ॻाल्हाईंदे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल वाट ते अमल करण जी हिदायत कई, जीअं दीन ऐं दुनिया में कामिल इंसान बणिजी सघिजे। आख़िर में दुआ ख़ैर बात महिमाननि लाइ मानझांदे जो बंदोबस्तु कयो वियो हो। हिन महफ़िल मिलाद ते सदर दरिया ख़ान बलोच मेमण जी अक्सरियत सां शिरकत ऐं एसोसिएशन मथां संदसि एतमाद खे साराहियो। स्टेट सेक्रेटरी जा फ़र्ज़ मंसूर हुसैन कालरो बख़ूबी अदा कया।